जी शुरुआत में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं मनहड़ो मां, जिते बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि चार घरनि खे बाहि लॻी वई आहे। मनहड़ो में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि चार घरनि खे बाहि लॻी विया। घर सामान समेत सड़ी विया आहिनि। ॻोठ अहमद शाह में परतनि जे घरनि खे बाहि वकोड़ी वई आहे। ॻोठ अहमद शाह में परतनि जे घरनि खे शॉर्ट सर्किट सबबि बाहि वकोड़ी वई आहे। गुलाम अली सोलंकी, मोहम्मद अली सोलंकी, शौकत सोलंकी ऐं अज़ीज़ुल्ला डाहिरी जा घर सामान समेत सड़ी रख थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं मनहड़ो मां, जिते बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई आहे। चार घर सामान समेत सड़ी विया आहिनि। मनहड़ो वेझो बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई आहे। चार घर सामान समेत सड़ी रख थी विया आहिनि। मनहड़ो में बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी आहे। ॻोठ अहमद शाह में परतनि जे घरनि खे बाहि वकोड़ी वई आहे। मनहड़ो मां ॿुधाईंदासीं, जिते गुलाम अली सोलंकी, मोहम्मद अली सोलंकी, शौकत सोलंकी ऐं अज़ीज़ुल्ला डाहिरी जा घर सामान समेत सड़ी रख थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं मनहड़ो मां, जिते बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि घरनि खे बाहि लॻी वई आहे। चार घर सामान समेत सड़ी रख थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं मनहड़ो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम अहमद भट्टी खां। जी गुलाम अहमद, छा तफ़सील आहिनि? ॿुधाईंदो हलां। मनहड़ो भरिसां पबजो थाने जी हद ॻोठ अहमद शाह में चार पोरतनि जे 51 घरनि खे अचानक बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि वकोड़ी वई आहे। बाहि लॻण सबबि गुलाम अली सोलंकी, मोहम्मद अली सोलंकी, शौकत सोलंकी ऐं अज़ीज़ुल्ला डाहिरी जा घर सड़ी रख थी विया आहिनि। जॾहिं त घरनि में पियल समूरो क़ीमती सामान हंध खटु सोना रोक रक़म समेत समूरो क़ीमती सामान सड़ी रख जो ढेर थी विया आहे। जॾहिं त चौपाए माल में 2 गऊं सड़ी मरी वियूं आहिनि। जॾहिं त बरसाति जे ॻोठाणा में फायर ब्रिगेड दौलतपुर वाक़े वारे हंधि पहुची वधीक घर सड़नि खां बचाए वरितो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। जी वॾी महिरबानी गुलाम अहमद भट्टी तफ़सील ॾियण जे लाइ।